जिक्र कंदासीं PSL 7 जो पाकिस्तान सुपर लीग के 7 एडिशन जा इफ्तिताही मैच में रिजवान जे मुल्तान सुल्तान्स बाबरची कराची किंग्स के 7 विकेटन ता शिकस्त ॾेई इवेंट जी फातिहानी शुरुआत करे छॾी। कराची के नेशनल स्टेडियम में खेडियल मैच में दिफाई चैंपियन मुल्तान सुल्तान्स टॉस खटी पहिरियां बॉलिंग जो फैसलो कयो। होम टीम जा बैट्समैन दिफाई चैंपियन जे बॉलरन जो मुकाबलो न करे सघिया ऐं मुक़रर 20 ओवरन में 5 विकेटन जे नुक़सान ते 124 रन्सूं ठाहे सघिया। कप्तान बाबर आज़म 29 बॉलन ते 23 ऐं जो क्लार्क 24 बॉलन ते 26 जॾहिं त शर्जील खान 31 बॉलन ते 43 रन्सूं ठाहियूं। कराची किंग्स तरफ़ां इमरान ताहिर 4 ओवरन में 16 रन्सूं ॾेई 3 अहम विकेटूं वरितियूं, जॾहिं शाहनवाज़ ताणी ऐं खुशदिल शाह हिक विकेट हासिल करण में कामयाब थिया। जवाबी बैटिंग कंदे मुल्तान सुल्तान्स कराची किंग्स पारां ॾिनल 125 रन्सनि जो हदफ़ 19 ओवरन में हासिल करे वरितो। आसान हदफ़ जे ताक़ुब में सुल्तान्स जे कप्तान मोहम्मद रिज़वान सीज़न जे पहिरीं अधु सेंचुरी स्कोर कई। रिज़वान 52 ऐं टेम डेविड 12 रन्सूं ठाहे नॉट आउट रहिया, जॾहिं त सही मक़सूद 3 ऐं शान मसूद 26 रन्सूं ठाहे नुमाया रहिया।